अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जिते नींहं उछल। कहाणियूं, लेखक गफ़ूर मेमण। छपाईंदड़ मशल एकेडमी, कराची, सिंध। छापो पहिरियों, जुलाई 1995 ईस्वी। किस्त 14। कहाणी वजूद जो सलेब। मरियम राति जी अकेलाईअ में पाण खे ईअं महसूसु कयो ॼण को सदियुनि खां भटकंदड़ रूह हुजे, जेको जनम जनम खां उञायल ऐं सरापियल हुजे, जंहिंजे नसीब में कॾहिं शांती लिखियल न हुजे। पाण खे विंदराइण जो को वसीलो हिन छॾियो न हो, पर अज़ल खां शांती हिन जे मन में वसियल हुई। जॾहिं हर कोशिश खां पोइ बि खेसि निंड न आई त हिन उथी लाइट ॿारी, ॿ गोरियूं डाइज़ीपाम जूं शीशीअ मां कढी फके छॾियूं। बोतल मां गिलास पाणीअ जो भरे अची दरीअ वटि बीठी ऐं ॿाहिरि आसमान में घूरण लॻी। परे परे ताईं ख़ामोशी हुई, हर तरफ़ ऊंदाही हुई। केॾीअ महिल हवा जे लहरुनि बीठल वणनि खे लोॾे थे छॾियो, ॼण ज़िंदगी सदियुनि खां भटकी साणी थी हिकु हंधि बीही रही हुजे। मरियम थधो साह भरियो ऐं महसूसु कयाई त काइनात जी हर शइ जनम खां भोॻे रही आहे, भटकी रही आहे, कंहिं ॻोल्हा में, कंहिं जुस्तजू में, पर हर मोड़ ते, हर जॻह ते वजूद अकेलो आहे, ॼण त हज़ारे राज़ खणी काइनात जी हर शइ पथर बणिजी वई हुजे। काश हिन दुनिया जी हर शइ ॻाल्हाए सघे हा, त मां राति जे तनाईअ में कंहिं कुंड में सुरॿाहट कंदे अकेलाईअ खे मिटायां हा, पर ईअं न थियो। वरी वापसि अची सेफ मां एल्बम कढियो, जंहिंजो हिकु हिकु वर्क उथलाइण लॻी ऐं संदसि तस्वीर जी उॾाम खेसि 10 साल पोइते धिके छॾियो। हिकु वॾी हवेली, जंहिंजूं दीवारूं काइनात खे 2 हिसनि में विराए छॾियनि, उन्हनि जे पोयां पाण खे पाताई। संदसि भाउ ताज़ो चूंड खटी एमएनए थियो। हवेलीअ में गोड़ गुमसान हो। आई वई घर में मुबारकूं ॾियण अची रही हुई। मरियम कमरे खां ॿाहिरि निकिरी ॾिठो त संदसि भाभी ऐं संदसि 3 भेणूं ख़ुशीअ मां गदगद थी रहियूं हुयूं। मरियम जे मालूम करण ते ख़बर पियसि त खेनि ख़ुशी संदन भाउ जे चूंडनि खटण जे करे न, पर खेनि संदन पीउ कराची वञण जी इजाज़त ॾिनी हुई। शहबाज शाह बादशाह जी हवेली ॻोठ जी देवल हुई ऐं उन्हीअ में हर शइ पूॼा जे लाइक़ु पवित्र ऐं पाक पर बेजान हुई। शहबाज जूं 4 न्याणियूं ऐं हिकु पुटु हो, जेको 4 भेणुनि तां सिकी पिनी ॼाओ हो ऐं लाॾ कोॾ सां निपिनू हो। घर में उमेद ॾिसण लाइ संदसि शादी नंढी उमिरि में ई कराई वई हुई, पर धीअरुनि जी शादी कराइण लाइ ख़ानदान में को संग न हो, जंहिं करे धीअरूं वेठियूं हुयूं। शहबाज खेनि दुनिया जी हर सहूलियत घर में मुहैया करे ॾिनी हुई, पर हवेलीअ जी वॾी दीवार पुठियां ज़िंदगी न हुई, रुञ हुई। उन जे विच में मरियम बि हुई। नंढे हूंदे खेसि पढ़ण जो शौक़ु हो, पर 2 दर्जा पढ़ी त खेसि घर में विहारियो वियो। पर पढ़ण जो शौक़ु एतिरो त घणो हुअसि जो भाउ जा किताब खणी पढ़ंदी हुई, जंहिंमां संदसि शऊर वधंदो वियो। संदसि मन हवेलीअ में घुटिजण लॻो। संदसि भेणूं VCR ते फिल्मूं घुराए ॾिसंदियूं हुयूं, पर फिल्मी आदर्श ऐं भावना जो संगम खेसि महरूमियुनि जे दुॿण में धिके छॾींदो हो। जॾहिं संदसि भाइटो ॼाओ त 4 भेणुनि लाइ हिकु विंदुर हथ अची वई। नंढे मासूम ॿार जी मुर्क संदन अंदर में जियापे जा सुरूर जाॻाईंदी हुई। कॾहिं ख़ुशीअ जे झोलीअ में मुर्कुनि जे ओट में उदासी छांइजी वेंदी हुई। 2 भेणूं ख़ामोशीअ सां हिक ॿिए ॾांहुं सवालिया नज़रूं खणी निहारींदियूं हुयूं। उहे नज़रूं हवेलीअ जे वॾियुनि दीवारनि सां टकराइजी भस्म थी वेंदियूं हुयूं। मरियम पंहिंजे कमरे में अकेलाईअ में घेरजी वेंदी हुई। खेसि हिकु अणॼाण ख़ौफ़ घेरे वेंदो हो। संदसि मन अंदर में हिकु ख़ाल हो, संदसि सपननि में हिकु आदर्श हो, जंहिंखे पंहिंजे झरकंदड़ ॿाहुनि में आणे सीने सां लॻाइण जी कोशिशि कंदी हुई। संदसि दिमाग़ केतिरियुनि सोचुनि जे कुन में गोता खाई बीमार करे छॾियो। खेसि दौरा पवण लॻा। ओचितो राति जे ख़ामोशीअ में रड़ियूं करणु लॻंदी हुई। तॾहिं संदसि भाउ पहिरियों भेरो संदसि ज़ाल समेत मरियम खे कराची वठी आयो। क्लिफ्टन वारे बंगले ते कुझु ॾींहं रहिया त मरियम खे नओं माहौल मिलियो। उन ई नए माहौल में मरियम जे अंदरि हिकु अणॼाण आदर्श कर मोड़े मरियम खे बेचैन करे छॾियो। संदसि अखियुनि में ॻोल्हा हुई। राति जो पंहिंजे हंध ते सोचींदे सोचींदे संदसि अखियूं पूरजी वेंदियूं हुयूं।
तॾहिं संदसि सपननि में हिकु ख़ूबसूरत नौजवान ईंदो हो। वरी अखियूं खोले शराब जी वेंदी हुई। पाप ऐं पुन जे विच खेसि कुझु बि सम्झ में न ईंदो हो। छा करे? ईअं केतिरा ई दफ़ा थींदो रहियो। पर 3 महीननि खां पोइ कुझु वक़्त लाइ मरियम खे संदसि भाउ कराचीअ वठी ईंदो हो। कॾहिं संदसि भेणूं ऐं कॾहिं संदसि भाॼाई साणसि गॾिजी ईंदियूं हुयूं। संदसि भाउ नौजवान नवाज़ अली शाह अक्सर राति जो देरि सां ईंदो हो। देरि ताईं दोस्तनि सां महफ़िलूं गरम कंदो हो। शराब ऐं शबाब जा दौर जॾहिं ख़तमु थींदा हुआ तॾहिं घर मोटी ईंदो हो। हिकु राति मरियम उदास हुई। कमरे मां ॿाहिरि निकिरी लान में चकर हणणु लॻी त खेसि वणनि जे ओट में ॿ पाछा नज़र आया। वेझो वञी हिकु वण जे ओट में बीही उन्हनि ॿिनि पाछनि खे जाचे ॾिसणु लॻी। संदसि मथो चकराइजी वियो। संदसि नंढी भेण ऐं ड्राइवर हुआ। खेसि सम्झ में न आयो त छा करे। ईअं पंहिंजे कमरे में हली आई। खेसि महसूसु थियो त कोटनि में क़ाबू, ग़ुलामनि ऐं हवेलियुनि में बंदि औरतुनि खां पंहिंजी इज़त या अहमियत जो अहसासु ख़तमु थी वेंदो आहे। उहे मर्द जेके इज़त ऐं गैरत जे नाव ते क़त्ल कंदा आहिनि, उन्हनि जी इज़त ईअं अरबजी वेंदी आहे। सोचियाई छा मां ईअं करे सघां थी त शायदि मुंहिंजो शऊर मूंखे पंहिंजी अहमियत जो अहसासु ॾियारे चुको आहे। हिकु आदर्श जा सपना ॾिसणु लॻो आहे। उहो शऊर सिर्फ़ु आदर्श लाइ बग़ावत करे सघे थो। हिकु दफ़े मरियम ऐं संदसि भाॼाई ख़रीदारी करे रहियूं हुयूं त संदन मुलाक़ात हिकु नौजवान सां थी। किताबनि जी दुकान ते मरियम किताब ॾिसी रही हुई त ओचितो हिकु नौजवान संदसि हथ में हिकु शाइरीअ जो किताबु ॾिनो। हीउ शहर जो किताबु वठो, ॾाढो सुठो आहे। मरियम थोरी हॿकी पर किताबु वठी वापसि रखी छॾियईं। न, दरअसल मूंखे शाइरीअ सां का बि दिलचस्पी कान्हे। नौजवान थोरो अॻिते वधी आयो ऐं चयईं हिन जो मतिलबु त तव्हांखे पंहिंजो पाण सां बि दिलचस्पी न आहे। छा मतिलबु? मरियम न चाहींदे बि जवाबु ॾिनो। छो त तव्हां पाण हिकु शाइरीअ जो किताबु आहियो। दिलि चाहे थी त कुझु शेर पढ़ी वठां। मरियम पहिरियों भेरो कंहिं मर्द जे वाता अहिड़ा लफ़्ज़ ॿुधी सरापजी वई ऐं जल्दी जल्दी ॿाहिरि निकिरी वई। पर वधीक बेचैन थी वई जॾहिं उन नौजवान खे पंहिंजे कार जे पुठियां मोटरसाइकिल ते ईंदे ॾिठाई। संदसि वजूद में पहिरियों दफ़ो हिकु वणंदड़ दर्द महसूसु थियो। राति जो खेसि कई ख़ूबसूरत ख्वाब ॾिसण में आया। हर तरफ़ खेसि ॻाढ़ा गुल नज़र आया जेके खिली रहिया हुआ। खेसि महसूसु थियणु लॻो त जवानीअ जो कारज सिर्फ़ु प्यारु आहे। उन इहो प्यारु हिन वधीक तॾहिं महसूसु कयो जॾहिं जो ॿाहिरां लान ते पंहिंजे ई ख़्यालनि में बीठी हुई त संदसि कन ते आवाज़ु पियो। आतियूं आतियूं तुंहिंजूं छातियूं नेण बि तुंहिंजा नींड, दाहूं दाहूं तुंहिंजूं ॿाहूं प्यार पली न थिए छो। मुड़ी ॾिठाई त उहो ई नौजवान संदसि वेझो अची रहियो हो। मरियम जी अखियुनि में ख़ौफ़ छाइजी वियो ऐं चयाईं त तव्हीं हिते? हा, मां सिर्फ़ु तुंहिंजे लाइ किथे बि अची सघां थो, पर हिते तोखे कंहिं ॾिसी वरितो त मारिजी वेंदे। तोखे छा खपे? मुंहिंजी ज़िंदगी या मौत? मरियम ज़िंदगीअ जे ॿाहुनि में हली वई। सदियुनि खां ॻोल्हा उहो आदर्श संदसि मन में वसी वियो। मरियम हुन में गुम थी वई ऐं हवेलियुनि खां दूर निकिरी वई। ओचितो संदसि नज़रूं हिकु फोटूअ ते अची अटकी बीही रहियूं जंहिंमें संदसि मुड़ुस खे गुलनि जा हार पातल हुआ ऐं पाण संदसि भरिसां कंवार जे वेस में वेठी हुई। संदसि अखियुनि मां लुड़क वहण लॻा। संदसि ज़ख़्म उथलूं खाई पिया, उछगारूं ॾेई रोअण लॻी। संदसि अखियुनि आॾो उहे लम्हा फिरी आया जॾहिं संदसि मुड़ुस खे संदसि अखियुनि आॾो मारियो वियो हो ऐं खेसि हवेलीअ में क़ैद कयो वियो हो। खेसि महसूसु थियो त राति जा 3 पहर गुज़री चुका आहिनि। थोरी देरि खां पोइ ऊंदाहीअ मां रोशनी फुटी निकिरंदी। पर छा रोशनी खेसि पंहिंजा गुज़िरियल पल ऐं लम्हा मोटाए ॾींदी? छा संदसि आदर्शी प्यार ऐं जीवन जा उहे पल मोटी मिलंदा?